वेठल आहियूं। हिनमें असांजो मोहम्मद वज़ीर मंत्री मेहमान साहब वेठल आहे, असांजो रशीद मेहमान वेठल आहे, रमज़ान बि आहे, आउं बि वेठल आहियां। असां आवाम लाइ करे वेठा आहियूं त आवाम खे सभु केस जे हवाले सां ॾियारियूं। त असां आवाम खे इहा अपील था करूं, महिरबानी करे के बिलिंग वारा मौजूदु आहिनि, तव्हां सभई अचो हिते, असीं वेठा आहियूं, अव्हांखे डिस्काउंट कराए बिलिंग कराए ॾियूं ताकी असां उन्हनि सां ॻाल्हाए सघूं ऐं बिजली सही मुहैया करे सघनि, आवाम खे सहूलियत ॾियारियूं। लोड शेडिंग बि घटिताई थींदी ऐं बिलिंग थींदा ऐं बिलिंग में बि रियायत थींदी पिया। ऐं अचो, माण्हू खां इहा गुज़ारिश आहे, अपील आहे त अचो हिते, अचो हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं। बिलिंग जी जिते मौजूदु हूंदी, बिलिंग भरींदा त इनशा ताला असां लोड शेडिंग बि ख़तमु कराईंदासीं ऐं लोड शेडिंग बि घटि कराईंदासीं ऐं बिजली बि न वेंदी। इन करे सभिनी दोस्तनि खे सभिनी चऊं था त सभु अचो। मुख़्तलिफ़ मेमन कोट जी जेकी बिरादरी आहिनि, बलोच बिरादरी आहे, मेमन बिरादरी आहे, जामुन बिरादरी आहे, समा बिरादरी आहे, जेके बिरादरियूं अचनि थियूं असांखे सभु ॿारनि अॻिते अचो। तव्हां सभु इनशाला 3 लख वारा तावन कंदा, असीं मौजूदु आहियूं हुते ऐं इनशाला तव्हांखे बिल्कुलु लोड शेडिंग बि आज़ादु जान छॾाईंदासीं ऐं बिजली बाक़ाइदे कंटिन्यू ॾींदासीं।